अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। रानीपुर में 27 फरवरी ते पीपी पारा अवामी लॉन्ग मार्च के हवाले से पीपल्स पार्टी पारा जागीरदा जलसो मुनक़द किया वियो। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर रहीम सोलंकी की खबर मूजिब जलसे में वज़ीर आला सिंध के सलाहकार नवाब खान वसाण खिताब कंदे चयो त पीटीआई हुकूमत गरीब जो जीण जंजाल करे छॾियो आहे। इमरान खान हमेशा कूड़ की सियासत कई आहे। हुन अवाम सां जेके वायदा कया उहे पूरा न कया आहिनि। पाकिस्तान जो अवाम हाणे हुन मां तंग थी चुको आहे। हाणे मुल्क जो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। हाणे असांखे कायदे आज़म जुल्फ़िकार अली भुट्टो वारो पाकिस्तान घुर्जे। नए पाकिस्तान में अवाम तंग अची चुको है। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क के अवाम के मजबूत करण जो वचन करे छॾियो आहे। कराची का इस्लामाबाद ताईं अवामी समुंड हूंदो। असांजो ज़िले खैरपुर के अवाम सां अणखुट मोहब्बतूं आहिनि। पार्टी जा वर्कर्स असांजो सरमायो आहिनि। कंहिं बि वर्कर सां नाइंसाफ़ी थींदी त अॻ में नवाब खान वसाण हूंदो। हुन वधीक चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लॉन्ग मार्च खां पोइ खैरपुर मीरस में तारीख़ी जलसो कयो वेंदो। जलसे के वडेरो इनायतुल्ला शेख, तारिक अजीज गाहो, सरदार नज़ीर अहमद खान जामड़ो, दोस्त अली वसाण, अमीर बख्श वसाण, डीपीओ वसाण ऐं ॿियनि खिताब कयो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।